सोशल वीडियो शेयरिंग एप्लीकेशन टिकटॉक ते इल्ज़ाम लगायो वेंदो आहे त हीउ समाज में फ़हाशी पकड़ींदड़ ऐप आहे ऐं खोड़ मुल्कनि में हिन ते पाबंदी बि लॻाई वई आहे। इन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदि टिकटॉक जी मक़बूलियत में घटिताई त नाहे आई ऐं हाणे टिकटॉक पारां हिकु तकरारी फिल्टर बोल्ड ग्लैमर मुतारिफ़ करायो वियो आहे। गुज़िरियल हफ़्तनि में इहो ब्यूटी फिल्टर मुतारिफ़ कराइण खां पोइ चङो भलो इस्तेमालु कयो वियो आहे ऐं हिन फिल्टर जो मक़सदु माण्हुनि जी ख़ूबसूरती वधाइणु आहे। टिकटॉक ते हिन फिल्टर जो तरीक़ो नाहे ॿुधायो त हीउ फिल्टर माण्हुनि खे सुहिणो कीअं करे रहियो आहे, पर वाहिपेदार वॾियूं दावाऊं करे रहिया आहिनि। घणे भाङे माहिरनि जो चवणु आहे त ब्यूटी ग्लैमर में हथरादू ज़हानत खे इस्तेमालु कयो वियो आहे जेको हर छोकिरीअ खे सुपर मॉडल ऐं छोकिरनि खे हीरो बणाए छॾे थो। आम माण्हू त हिन फिल्टर मां ख़ुशि नज़र अचनि था, पर माहिरनि खे शक आहे त हिन फिल्टर सां डीप फेक यानी हक़ीक़ी नज़र ईंदड़ कूड़ियूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं वधी वेंदियूं। महक़िक़नि बोल्ड ग्लैमर फिल्टर खे ज़हरीली सूंहं ऐं ख़तरनाक करार ॾिनो आहे। माहिरनि खे ख़दशो आहे त इन सां नौजवान नारियुनि जी ख़ूबसूरती ऐं मयार जा पैमाना तब्दील थी वेंदा ऐं हर माण्हू शख़्सियत खां मुख़्तलिफ़ नज़र अचण जी कोशिश कंदो। हिन फिल्टर सां वीडियोज़ ऐं तस्वीरुनि में तेज़ीअ सां वाध थी रही आहे ऐं अहिड़ी टेक्नोलॉजी खे डीप फेक चयो वञे थो। हाणे ॼाणियूं था त इहो फिल्टर कमु कीअं करे थो। हीउ हिकु ब्यूटी फिल्टर एडिटर आहे जेको आम तौर ते सोशल मीडिया एप्स ऐं कैमराज़ में मौजूदु ॿियनि ख़ूबसूरती वधाईंदड़ फिल्टर्स जियां कमु करे थो, पर हिन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हर आम माण्हू खे सुहिणो ऐं ख़ूबसूरत मॉडल बणाए पेश करे थो। हीउ न रुॻो अछे ऐं सांवरे रंगनि पर आम छोकिरियुनि जे चेहरे, कंध, चेल्ह, छाती, ॼंघुनि ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि खे बि बोल्ड ऐं ग्लैमर करे उन्हनि जी ख़ूबसूरती में वाध करे थो। हीउ वॾी उमिरि वारनि माण्हुनि खे नौजवान बणाए पेश करे थो ऐं उन्हनि जो मेकअप करे थो। हीउ हर छोकिरीअ खे सुहिणी जिस्मानी बीहक में तब्दील करे थो। गैर हक़ीक़ी ख़ूबसूरती खे हथी ॾींदड़ फिल्टर ख़ासि तौर नौजवान ऐं वॾी उमिरि वारियुनि औरतुनि में मक़बूल थी रहियो आहे ऐं तेज़ीअ सां वायरल थी रहियो आहे। ख़दशनि जे बावजूदि टिकटॉक इंतिज़ामिया हिन फिल्टर बाबति का वज़ाहत नाहे कई। नई तनक़ीद जो को जवाबु ॾिनो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk